नाज़रीन, हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी के डायरेक्टर जनरल गुलाम मोहम्मद कायम खानी हैदराबाद के मुख्तलिफ पंपिंग स्टेशन्स जा रात जो देर से ओचिता दौरा करे लॻिया पियल अमलदारनि खे इम्कानी बरसातुनि के हवाले से इंतजाम मुकम्मल करण जूं हिदायतूं कयूं आहिनि। नाज़रीन, DGHDA गुलाम मोहम्मद कायम खानी रात देर सां लतीफ़ाबाद और कासमाबाद में मुख्तलिफ पंपिंग स्टेशन्स जा ओचिता दौरा कया आहिनि। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी के डायरेक्टर जनरल गुलाम मोहम्मद कायम खानी बरसातुनि के हवाले से पंपिंग स्टेशन्स जो जायज़ो वरतो ऐं अमलदारनि खे इम्कानी बरसातुनि के मुंहुं ॾियण लाइ तैयारियूं मुकम्मल करण की हिदायत कई। लॻिया पियल अमलदारनि तरफ़ां गुलाम मोहम्मद कायम खानी के सूरत हाल बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। DGHDA गुलाम मोहम्मद कायम खानी अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त मौसमियात खाते तरफ़ां बरसातुनि की अॻकथी कई वई आहे। तंहिं करे बरसाती पानी नेकाल करण समेत समूरा इंतजाम मुकम्मल कया वञनि। कंहिं बि क़िस्म की कोताही बर्दाश्त न कई वेंदी। नाज़रीन, अहम खबर एक दफ़ो ॿिए नवां खे अपडेट कंदा हलूं त हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी के डायरेक्टर जनरल गुलाम मोहम्मद कायम खानी हैदराबाद के मुख्तलिफ पंपिंग स्टेशन्स जा रात जो देर से ओचिता दौरा करे लॻिया पियल अमलदारनि खे इम्कानी बरसातुनि के हवाले से इंतजाम मुकम्मल करण जूं हिदायतूं कयूं आहिनि। नाज़रीन, DGHDA गुलाम मोहम्मद कायम खानी रात देर से लतीफ़ाबाद और कासमाबाद में मुख्तलिफ पंपिंग स्टेशन्स जा ओचिता दौरा कया आहिनि। हैदराबाद डेवलपमेंट अथॉरिटी के डायरेक्टर जनरल गुलाम मोहम्मद कायम खानी बरसातुनि के हवाले से पंपिंग स्टेशन्स जो जायज़ो वरतो ऐं अमलदारनि खे इम्कानी बरसातुनि के मुंहुं ॾियण लाइ तैयारियूं मुकम्मल करण की हिदायत कई। लॻिया पियल अमलदारनि तरफ़ां गुलाम मोहम्मद कायम खानी के सूरत हाल बाबत ब्रीफिंग ॾिनी वई। DGHDA गुलाम मोहम्मद कायम खानी अमलदारनि खे हिदायत कंदे चयो त मौसमियात खाते तरफ़ां बरसातुनि की अॻकथी कई वई आहे। तंहिं करे बरसाती पानी नेकाल करण समेत समूरा इंतजाम मुकम्मल कया वञनि। कंहिं भी किस्म की कोताही बर्दाश्त न कई वेंदी।